ख़बर शामिल कंदासीं। नवाबशाह मां ब्यूरो चीफ तालिब हुसैन रिंद जे रिपोर्ट मुताबिक़ जश्न ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हवाले सां हर साल वांगुरु हिन साल बि ॻोठ सावण खान रिंद मां काइनात जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशी में सवें मोटरसाइकिलनि जी रैली कढी वई। हर तरफ़ या मुस्तफ़ा मरहबा जा नारा बुलंद हुआ। जोश ऐं जज़्बे सां जुलूस मीलाद मल्हायो वियो। आशिक़ाने रसूल भरपूर रैली में शिरकत कई। उन जुलूस जो मुख़्तलिफ़ जॻहनि ते गुलनि जी वर्खा सां इस्तक़बाल थियो। धणी बख़्श रिंद, अब्दुल जब्बार रिंद, शमन अली जिसकाणी तरफ़ां पंहिंजनि ॻोठनि ऐं स्टापनि ते जुलूस मीलाद वारी रैली जो हर साल वांगुरु हिन साल बि गुलड़नि सां इस्तक़बाल कयो वियो ऐं मिठाई बि तक़सीम कई वई।